असां सिंधियुनि लाइ इहा निहायत ई फ़ख्र जी ॻाल्हि आहे त भारत जी सभ्यता ऐं संस्कृतीअ जो विकास सिंधु नदीअ जे किनारे ते थियो। 5000 साल अॻु आर्य सिंधु नदीअ जे किनारे ते अची वसिया। संसार जे प्राचीन ग्रंथ चैन वेदनि जी रचना बि हिन पवित्र नदीअ जे किनारे ते ऋषियुनि मुनिनि कई। मोहनजो दड़ो जी सिंधी सभ्यता संसार जी सभ खां प्राचीन सभ्यता करे लिखी वई। मूंखे फ़ख्रु आहे त मां अहिड़ी शानदार, जानदार, अनोखी ऐं आलीशान जातीअ जी संतान आहियां। मां सिंधी आहियां। ईअं त हर इंसान खे पंहिंजी ॿोलीअ, पंहिंजी जातीअ, पंहिंजी ज़मीन, प्रांत या राष्ट्र लाइ मन में प्यार हूंदो, इज़त हूंदी आहे। हू जिते बि वेंदो आहे पंहिंजे जातीअ, पंहिंजे राष्ट्र जा गुणगान ॻाईंदो आहे। महात्मा गांधी बि चयो आहे, मुझे ऐसे भारतवासी चाहिए जिन्हें अपनी कौम, भाषा, सभ्यता और संस्कृति के प्रति सम्मान है, गर्व है। असांजी सिंधी जाति सुलह पसंद, झेड़े झगड़े खां आजी, छुआछूत ऐं ज़ात पात खां परे धर्म निरपेक्ष, सभिनी इंसाननि, पशु पखियुनि, जीव जंतुनि में बि हिकु ई ईश्वर पसींदड़, सूफ़ी ऐं सहनशीलता जो सबक़ सेखारींदड़ तूं बि रह मां बि रहां फ़लसफ़े वारी बहुगुणी जाती आहे। मां सिंधी आहियां ऐं सिंधी हुअण ते मूंखे नाज़ आहे। जीव विलोड़े मेहनत कनि था, कंहिंजे अज्ञान हथ टंगिन था। जीव विलोड़े मेहनत कनि था, कंहिंजे अज्ञान हथ टंगिन था। कीन खणन एहसान सिंधी, आहे क़ौम महान सिंधी। सारे जग जो शान सिंधी, आहे क़ौम महान सिंधी। मुंहिंजी मातृभूमि सिंध में पोयनि 100 सालनि में केतिरा बदलाव, केतिरा ई परिवर्तन आया। कॾहिं विदेशी आक्रमण, कॾहिं अंग्रेज़ी हुकूमत, कॾहिं मुस्लिम कल्चर जो असर, त कॾहिं मिर्ख बादशाह जा अत्याचार। इन हर बदलाव, हर परिवर्तन खे सिंध मुंहुं ॾिनो। सो सिंधी अंडरस्टैंड्स चेंज। असीं सिंधी परिवर्तन जी भाषा समझूं था। असीं परिवर्तनशील आहियूं ऐं वक़्त सां असां पाण खे ठहिकायो आहे। ऐं वरी बॉक्सिंग जे गेम जो हिकु नेम असां सिंधियुनि बख़ूबी सम्झी वरितो आहे त बॉक्सर भल किरी ज़मीन ते ढेर थी पवे, पर हार तेसी ताईं डिक्लेयर न थींदी आहे जेसी ताईं हू वरी ज़मीन तां उथी नथी सघण जी हालत में हुजे। असां सिंधियुनि सिंध मथां थींदड़ आक्रमण सठा तूफ़ाननि जो सामनो कयो। कॾहिं हार बि खाधीसीं, पर कंध कीन झुकायोसीं, ना हिमत न थियासीं, छो जो सिंधो जो जल असांजे शरीर में, असांजी रग रग में, असांजी आत्मा में समायल आहे। सन 1947 अगस्त महीने जी अध रात, जॾहिं पूरी दुनिया निंड जे आगोश में गुम हुई ऐं भारत पंहिंजे आज़ादीअ जे जशन में जागी रहियो हो, तॾहिं सिंधी बेघर मुंहिंजी
पंहिंजी ज़मीन पंहिंजनि पहाड़ुनि खां उखड़जी हिकु दिशाहीन यात्रा जो मुसाफ़िर बणिजी अॻिते वधियो। सिंध मां लॾे अची हिंद में वसियल असां सिंधियुनि जेके दर्द सठा जिन मुश्किलातुनि जो सामनो कयो, भारत जे अलॻि अलॻि प्रांतनि में अनजान ज़मीन ते अपरिचित माण्हुनि जे दिलनि में पाण खे सेटल करण लाइ जेको संघर्ष कयो, उन सां उन अग्नि परीक्षा सां असीं वधीक मज़बूत बणियासीं, बहितर जीवन जीअण लाइ वधीक आत्मिक बल प्राप्त कयोसीं। ऐं वरी इतिहास गवाह आहे त जेको संघर्षशील रहियो आहे तंहिंखे पंहिंजे वजूद जो को ख़तरो कोन रहियो आहे। पार्टीशन वक़्तु मां पंहिंजो घर बार ज़मीन जायदाद सभु कुझु छॾे शरणार्थी बणिजी ख़ाली हथे भारत में आयुसि, पुरुषार्थी बणिजी पाण संभालियो ऐं अॼु परमार्थी बणिजी जी रहियो आहियां। मां कॾहिं बि कंहिंजे साम्हूं हथ कोन फैलायो आहे। भल पंहिंजी का धरती ना है पर पंहिंजी का बोली आहे। भल पंहिंजी का धरती ना है पर पंहिंजी का बोली आहे। लोलीअ खे की न भुलाइण वारा सिंधी, इन फ़ख्र, इन गौरव, इन नाज़ सां गॾु हिकु दुख बि मन खे सताए रहियो आहे। हिकु चिंता मूंखे बेचैन कंदी रहंदी आहे। मां सिंधी आहियां, पर मुंहिंजी सुञाणप गुजरात जे गरबे में, महाराष्ट्र जे गणपति उत्सव में, राजस्थान जे होलीअ में, पंजाब जे भांगड़ा में किथे गुम थी वई आहे। भारत जे भिन्न भिन्न भाषाउनि, वेस वगन ॾिणनि वारनि में मुंहिंजो चहिरो, मुंहिंजी असलियत किथे विञाइजी वई आहे। मां न ॾिसण में सिंधी थो लॻां ऐं न वहिंवार में मां कंहिं बि कुंड खां सिंधी नथो लॻां। पर मां जे पंहिंजी ॿोलीअ सिंधीअ में ॻाल्हाईंदुसि त पक ई पक सिंधी चवाइबुसि। इहा हिकु ॿोली आहे जा मूंखे पंहिंजी सुञाणप ॾेई सघे थी। इहा हिकु ॿोली आहे जा विश्व भर में पखड़ियल ऐं बिखरियल सिंधियुनि खे जोड़े सघे थी। मूंखे डपु आहे त पंहिंजी ज़मीन, पंहिंजे प्रांत विञाइण जो ग़म सिंधी अॼु भुलाए चुको आहे। छा हू पंहिंजी ॿोलीअ खां बि परे थींदो वेंदो? हूअं बि सिंधी अॼु विश्ववासी बणिजी चुको आहे। भारत खां सवाइ विश्व जे केतिरनि ई मुल्कनि में थो वसे। अहिड़ा केतिरा ई प्रांत भारत में आहिनि, अहिड़ा केतिरा ई मुल्क विश्व में आहिनि जिते अवां हुननि सां कंहिं बि ॿोलीअ में ॻाल्हायो, हू जवाबु तव्हांखे पंहिंजी ॿोलीअ फ्रेंच, चाइनीज़ या तमिल में ॾींदव। तव्हांखे हुननि खे सम्झणो हुजे, हुननि सां वहिंवार रखणो हुजे त हुननि जी ॿोली सिखी अचो। ऐं हिते अरे सिंधीअ सां सिंधीअ में ॻाल्हाइण जे बावजूदि जवाबु हिंदीअ में थो मिले। पंहिंजी ॿोलीअ लाइ ज़रा बि इज़त न, पंहिंजी जातीअ लाइ फ़ख्र जो को अहसास ई न।
विश्व भर में पखड़ियल ऐं बिखरियल सिंधियुनि बड़ जे वण वांगुरु न सिर्फ़ ॿियनि खे छांव ऐं आश्रय ॾिनो आहे, पर भारत जे अलॻि अलॻि प्रांतनि चाहे विश्व जे अलॻि अलॻि मुल्कनि जे आर्थिक विकास में पंहिंजो योगदान ॾिनो आहे। ट्रेडिंग हुजे या मैन्युफैक्चरिंग, बिज़नेस हुजे या इंडस्ट्री, सिंधी सॼे विश्व ते छायल रहियो आहे। आत्मविश्वास, मेहनत ऐं ईमानदारी जहिड़नि गुणनि सिंधियुनि खे आकाश जी ऊचाईअ ताईं पहुचायो आहे। पूरब हुजे या पश्चिम, उत्तर हुजे या दक्षिण, हिकु क़ाबिल बिज़नेसमैन, हिकु सक्सेसफुल ट्रेडर, हिकु पावरफुल इंडस्ट्रियल स्टोर सिंधीअ पंहिंजी छाप छॾी आहे, सुञाणप बणाई आहे। मञियो वेंदो आहे त सिंधी वापार जे जगत में सूर्यास्त कॾहिं बि कोन थियो आहे। मास्टर चंद्र पंहिंजे हिकु कलाम में चयो आहे त इंसान जॾहिं चंड ते चढ़ाई कंदो त उते बि पकोड़नि जो दुकान खोले को सिंधी पहिरियों नज़र ईंदो। इन टाइम्स ऑफ डिफिकल्टी some people break down while some break records. असां सिंधियुनि जी जन्म भूमि भल सिंध रही हुजे, पर असां पंहिंजी कर्म भूमि भारत चाहे विश्व जे अलॻि अलॻि मुल्कनि खे बणाई आहे। सिंधी कॾहिं बि माज़ीअ में न जियो आहे, हमेशह वर्तमान में जियो आहे, कर्मशील रहियो आहे। नज़र हमेशह भविष्य ॾांहुं कई अथई ऐं पंहिंजा सपना साकार कया अथई। मां उन्हनि सभिनी सिंधियुनि हस्तियुनि खे सलाम थो करियां, सैल्यूट थो करियां, प्रणाम थो करियां, जिन विश्व भर में पंहिंजो ऐं पंहिंजे जातीअ जो नालो रोशन कयो आहे, जिन न सिर्फ़ पंहिंजी पंहिंजी फील्ड्स में महानता सिद्ध कई आहे, नेशनल अवार्ड्स खटिया आहिनि, पर असां सभिनी सिंधियुनि जे दिलनि ते राज कयो आहे। मां सिंधी आहियां ऐं सिंधी हुअण ते मूंखे नाज़ आहे। सारे जग जो शान सिंधी आहे, क़ौम महान सिंधी।